बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। कुरान अल्लाह ताला जो नाज़िल कयल आखिरी आसमानी किताब है, जेको हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अरबी ज़बान में वही जी सूरत में नाज़िल थियो। कुरान हिदायत, हिकमत, रहमत ऐं आसमानी कानूनन जो जामा किताब है। कुरान जी हर आयत नूर, हर लफ्ज़ हिदायत ऐं हर हुक्म निजात जो ज़रियो आहे। कुरान अल्लाह जो कलाम बरहक आहे, जंहिंमें न शक आहे न शुबो। कुरान ज़िंदगी जो दस्तूर आहे। कुरान हिदायत जो सरचश्मो आहे। कुरान जी तलावत दिल खे सुकून ॾिए थी। कुरान जी तालीम अमुन ऐं सलामती जो पैगाम आहे। कुरान जी हर आयत में हिकमत समायल आहे। कुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह पाण खंयो आहे। कुरान दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जो राज़ आहे। कुरान जी तलावत सां बरकत हासिल थिए थी। कुरान खे सम्झी पढ़ण ऐं उन मां सिखणु ज़रूरी आहे। कुरान जी तालीम मारिफत जो ज़रियो आहे। कुरान काइनात जे सभ खां वॾी हक़ानियत आहे। कुरान पढ़ण सां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे। कुरान हमेशह लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िंदा मौजज़ो आहे। कुरान सचाई ऐं सदाकत जो दर्स ॾिए थो। कुरान अल्लाह जे हुकुमनि जो इज़हार ऐं प्रचार आहे। कुरान में अल्लाह जी वहदानियत जो बयान आहे। कुरान जी तालीम इंसानी ज़िंदगी में तब्दीली आणे थी। कुरान खे दिलि सां पढ़णु राहत जो सबबु आहे। कुरान हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु पैदा करे थो। कुरान हर मुश्किल जो हल ॾिसे थो। कुरान जी तलावत बीमारनि लाइ शफ़ा आहे। कुरान ते अमल निजात जो सबबु आहे। कुरान खे पढ़णु सवाब जो ज़रियो आहे। कुरान जी तालीम सचाई जी राह ॾेखारे थी। कुरान इंसानी ज़िंदगी जो मुकमल दस्तूर आहे। कुरान जी तलावत सां रूह खे राहत नसीब थिए थी। कुरान सां दिलनि जा ज़ंग लहनि था। कुरान दिलनि खे रोशन बनाए थो। कुरान ईमान खे मज़बूत करे थो। कुरान नेकी जी दावत ॾिए थो। कुरान क़यामत ताईं अचण वारे हर ज़माने वारनि लाइ हिदायत जो रस्तो आहे। कुरान जी तालीम समूरी दुनिया लाइ आहे। कुरान जे पढ़ण सां दिलनि में नूर पैदा थिए थो। कुरान जी तलावत अजुर ऐं सवाब जो सबबु आहे। कुरान सब्र ऐं शुक्र जो सबक़ ॾिए थो। कुरान अल्लाह जे कौल जो सचो सबूत आहे। कुरान जी तालीम इख़्लाक़ियात खे बुलंद करे थी। कुरान बग़ैर ज़िंदगी नामुकमल आहे।